जी नाज़रीन, अवां खे हैदराबाद खां अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में घरेलू तकरार तां भाणेजे पंहिंजी मासीअ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। ॿुधायो पियो वञे त नसीम नगर पुलिस पोस्ट जे इलाइक़े सिरेश नगर बचाव बंद वटि 45 सालनि जी मुस्मात नूरां ज़ाल साहिब ख़ान भंड शुरूआती तौर पंहिंजे भाणेजे रज़ाक भंड सां मुंहमारी कई, जंहिं बाद जवाबदार घर में पयल पिस्टल खणी खेसि गोलियूं हणी फ़रार थी वियो। इतला ते पुलिस पहुची मक़तूला औरत जो लाश पंहिंजी तहवील में वठी ईदी मार्फत पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद इहो लाश संदसि वारस पाण सां गॾु खणाए विया। पुलिस पोस्ट नसीम नगर जे इंचार्ज मुज़फ़र ख़ालिदी ॿुधायो त वाक़ियो घरेलू तकरार जो नतीजो आहे। मक़तूल औरत खे क़तल कंदड़ रिश्ते में संदसि भाणेजो आहे। एसएचओ ॿुधायो त मक़तूला ऐं जवाबदार जो तालुक़ु बलोचिस्तान सां आहे, जेके काफ़ी अरसे खां सिरेश नगर बचाव बंद वटि राज पज़ीर आहिनि। पुलिस ॿुधायो त जवाबदार फ़रार थी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ानी धरती न्यूज़, हैदराबाद।